सेवण मावा की ख़बर ॾींदा हलूं त हल्का रिपोर्टर महमद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण जे शाही बाज़ार मोरी भरिसां ढेर तां ताज़े ॼावल ॿार जो लाश हथियायो। ताज़ो ॼावल ॿार सेवण जे शाही बाज़ार वारनि ॾिठो, जंहिं बैदि सेवण जे माण्हुनि खयो। बाद में ॿार जे मौत जी तस्दीक कई वई। सेवण जे शहरनि पारां मासूम ॿार जे लाश खे गुसल कफ़न ॾेई दफ़नाए छॾियो।